नासिक कराची में पुलिस कार्रवाई कंदे बिन मुलज़िमनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कयूं था कमर मेमण खां। कमर, वधीक इन हवाले सां छा अपडेट आहे? जी बिल्कुल, कराची पुलिस ऐं CPLC बलोचिस्तान में गॾियल कार्रवाई करे कराची जे इलाइक़े गार्डन मां भुंग ख़ातिर अगवा कयल ॿिनि यरगमालियुनि खे महफ़ूज़ तौर ते बाज़ियाब कराए वरितो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बाज़ियाब करण जी सुञाणप अमीर पुट हाजी औरंगज़ेब ऐं शाहज़ेब पुट इनायतुल्ला जे नालनि सां थी आहे। ॿिन्ही ॼणनि खे 23 सेप्टेम्बर ते गार्डन वारे इलाइक़े चिड़ियाघर वेझो अगवा कयो वियो। अगवा कंदड़नि उन्हनि जे आज़ादी जे लाइ 3 अरब रुपयनि जी तावान जी तलब कई हुई, भुंग जो तलब कई हुई ऐं उन वाक़े जो केस जेको आहे कराची जे गार्डन पुलिस स्टेशन में दर्ज कयो वियो। केस जी जांच ABCC CIE कराची जे हवाले कई वई हुई ऐं SSP आसिफ रज़ा बलोच जी अॻवानी में जेका आहे हिकिड़ी ख़ासि टीम तयारु कई वई। पुलिस जी जेका टीम आहे ऐं CPLC टेक्निकल ऐं इंसानी इंटेलिजेंस से कमु कयो ऐं ॿिन्ही यरगमालियुनि खे बलोचिस्तान में छापे दौरान महफ़ूज़ तौर ते बाज़ियाब करायो वियो आहे ऐं जॾहिं त अगवा कंदड़ जेको आहे छापे दौरान मौक़े तां फरार थी विया। पुलिस उन हवाले सां चवणु आहे त बलोचिस्तान में अगवा कंदड़ जो ताक़ुब जारी आहे ऐं जल्दी उन्हनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। जी कमर, अवां जी महिरबानी।